अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजो अॼु जो मौज़ू आहे प्रिया कुमारी। जीअं त सिंध जी मासूम न्याणी जंहिंखे तक़रीबन 2.5 सालनि खां मथे अरसो गुज़री वियो आहे, जेका लापता थी वई ऐं सोशल मीडिया ते वक़्तनि हुनजे लाइ आज़ादीअ जे लाइ आवाज़ु उथंदो रहियो, केॾीमहिल तेज़ केॾीमहिल घटि, केॾीमहिल तेज़ केॾीमहिल घटि। इन में शिदत उन वक़्तु आई जॾहिं इहा ख़बर पई त सिंगरार जा शाह इन्हनि जे अॻुवा में मुलविस आहिनि। तंहिंखां पोइ सिंध जो शऊर जेको आहे जाॻी पियो, जंहिं उन जो इहो ई मुतालबो, इहो एहतजाज ज़बरदस्त नमूने सां, बहितर तरीक़े सां, मुनज़म तरीक़े सां ट्रेंड हलायो, जंहिं ऐवाननि खे हेल्प ॾियो। हाणे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिकिड़ी प्रिया कुमारी मौसूम न्याणी 10 मुहर्रम जे ॾींहुं पीउ सां गॾु सबील विराईंदे गुम थी वञे थी। हाणे जॾहिं संगरार जे शाहनि जो नालो इन ॻाल्हि में आयो त सभु कंहिं जो रुख सिंगरार तरफ़ थियो ऐं सभु कंहिं इहा मालूमात ॼाण वठणु ऐं उन ते तजिया ऐं तबसरा शुरू कया। जीअं चयो वञे थो त सिंगरार जा शाह एतिरा त बाअसर आहिनि जो उन्हनि जे हुकुम खां सवाइ उते झिरकी पर बि न हणी सघंदी आहे। उते पठाण त छा, घोरड़ियो त छा, पर लॾड़ाऊ बि उनजे ॻोठ जे इर्द गिर्द देरो जमाए वेही नथा सघनि, या अंदरां क्रॉस नथा करे सघनि। हाणे प्रिया कुमारी जेकी आहे सबील विराईंदे 10 मुहर्रम ते गुम थी वञे ऐं उनजे गुमशुदगीअ जो ॻाल्हि सॼे सिंध में बाज़ पखिड़िजी वञे थी। शाहनि खे बि इहा ख़बर पई हूंदी, ॻोठाणनि खे बि इहा ख़बर पई हूंदी। जंहिं ॻोठ में शाहनि खां सवाइ को पर बि नथो हणी सघे, हू शहर मां, ॻोठ मां जे ज़मीन मां अंदरि पूरियल सुई बि कढी सघनि था, जाचे सघनि था। हुननि प्रिया कुमारी हिन वक़्त ताईं छो न आज़ादु कराई, छो न उन लाइ जदोजहद कई, छो न उन लाइ कोशिशूं कयूं? कयूं त कहिड़ियूं कयूं? सुवाल पैदा इहो थो थिए। उन खां पोइ जॾहिं इन सैयदनि जो नालो आयो त कुझु ॻाल्हियूं साम्हूं आयूं त भई छो, कहिड़ा सबब हुया, कहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जंहिंजे करे प्रिया कुमारी खे अगवा कयो वियो, अगवा करे ऐं हुनखे क़ैद कयो वियो। उहो त सभिनी दोस्तनि सोशल मीडिया जे वरी नथा दोहरायूं, छो जो इहा ॻाल्हि बार बार दोहराइण बि सुठी अमल न आहे। त कहिड़े ॻाल्हि जे करे, कहिड़ो प्रेशर हुनजे वालदेन ते विझण जे लाइ हुन नंढड़े खे अगवा कयो ऐं अगवा करे पाण वटि रखियो वेठो आहे। हाणे एतिरे हद ताईं हीअ ॻाल्हि ओपन थी वई आहे, इम्तियाज़ चांडियो जे चवण मुताबिक़ त 99% इहा ॻाल्हि वाज़िह थी चुकी आहे त प्रिया कुमारी शाहिद शाह वटि क़ैद थियल आहे। हाणे हुन किथे रखी आहे, कहिड़े हाल में रखी आहे, कीअं रखी आहे, उहो ख़ुदा थो ॼाणे। हाणे जॾहिं टीमूं जुड़ी चुकियूं आहिनि, टीम में सीनियर ऑफिसर्स बि आहिनि, एजेंसीज़ बि आहिनि, ऐं हिन वक़्त ताईं जेतिरे एतिरी ॻाल्हि क्लियर थी चुकी आहे त छोकिरी प्रिया कुमारी शाहनि वटि आहे ऐं हुन हिकिड़ो बेहूदो वर्ड इस्तेमालु कयो आहे त मां इहा छोकिरी मुंहिंजी धीउ आहे, मां न ॾींदुसि। मतिलबु हिन ध्यानु हटाइण जे लाइ हुनजी जेके हुनजे ख़ानदान सां, हुनजी माउ सां जेके हमदर्दियूं आहिनि, उन खे हटाइण, ज़हन हटाइण जे लाइ या ज़हन में ख़राश विझण जे लाइ हिकिड़ो हुरबो इस्तेमालु कयो आहे। हाणे हू एॾो बाअसर आहे हिन मुल्क जे सभिनी आला इदारनि खां,
इन हुकूमत खां, हिन हुकूमत जी मशीनरियुनि खां, हिन एजेंसीज़ खां, हिन फोर्सिस खां, जो हू अल एलियान छोकिरी हुन इन्हनि खे नथो ॾिए। त इन मां छा सम्झे त असांजा रियासती इदारा जागीरदारनि जा ख़रीद थियल आहिनि ऐं उन्हनि जा ॾींहं केतिरा बेवस आहिनि जो हिकु नंढड़ी मासूम हिकु माण्हूअ खां रिकवर नथा करे सघनि। ऐं मिंथ मेड़ जो जेको आहे सो तरीक़ो इख़्तियार कयो वेठा आहिनि त भई हिन जा ही नतीजा निकिरंदा, हिन जा ही नतीजा निकिरंदा, ऐं नंढड़ी कंहिं न कंहिं जे हवाले कर। बहरहाल हू इन ॻाल्हि ते बेज़िद आहे ऐं हुन खां टाल मटोल पियो थो करे। असां हींअर बि सिंध जे सुजाग अवाम खे इहो अर्ज़ु था कयूं त हिन ट्रेंड खे तेज़ कयो, छो जो हीउ सूअर तकिड़ो ई वठ न ॾींदो ऐं थी सघे त GIT जी रिपोर्ट अहिड़ी माठार में अची वञे जो सभिनि जो वात बंदि कराए छॾे, छो जो हुन में जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि ते दबाव आहे, हिकु सियासी क़दावर शख़्स जो दबाव आहे ऐं उन जी सभिनी खे जेको आहे सो उहो उनजो जेको आहे सो हरू भरू एतिराम कयो वेठा आहिनि ऐं हीउ को बि ऑपरेशन अॻिते न पिया वधाइनि। असां इहो मुतालबो कयूं था त हीउ ऑपरेशन अॻिते वधायो, शान जे हवेलियुनि ताईं वधायो ऐं कंहिं बि सूरत में कंहिं बि हाल में मासूम निगरीअ खे बाज़ियाब करायो।